अम्मा फज़ीलत खे सम्झाए मूं वारी धीउ खे अॻु में पार्लर ठाराए ॾिनो मां पार्लर हलाए हाणे वरी चए थी मां इलेक्शन में बीहां। मामा इहो कीअं ख़्यालु आहे असां इलेक्शन जो पार्लर हलाईंदे हलाईंदे वरी जेको इलेक्शन में थी बीहे इहे कंहिं वरी जुज खे ॾिनी अथसि। बसि सम्झ में नथी अचे हले कीअं हाणे अचे थी मूंखे हाणे बसि मां इलेक्शन में बीहां मूंखे तलाक वठी अदा वसायो छा थो करे उन जो मुड़ुसु आहे न ॾिस ॿुध न मसइलो इहो आहे तव्हांखे ॿुधायां मैडम साहिबा हीउ जेको आहे हिकु त हीउ चाचो फणोटो जेको थी न हिकु त हिन मथो हिननि ख़राबु कयो आहे हिकु धीउ खे एतिरो हिननि दादलो कयो एतिरो हुनखे कई हाणे मल ते वेंदो धीउ खे वठी वेंदो गो ते वञे ॾांदनि जी जुआ ते धीउ खे वठी वञे हाणे उहा ईअं आहे पाण खे मर्द थी सम्झे हो माना हाणे चयो इहो अथसि मुंहिंजे वसायो भाउ मूंखे ॿुधाए त चए त मूंखे तलाक ॾे त मां इलेक्शन में बीहां हाणे हिनखे ख़बर न आहे भाॼई खे त बाबा तलाक हफ़्ता इलेक्शन में नथो बीह सघे न इज़त कोन कंदा माण्हू पार्टी वारा कहिड़ी इज़त कंदा तव्हांखे ॿुधायो न त सम्झायो हुनखे हाणे मां तव्हांखे हिकिड़ो अर्ज़ु कयां असांजे मुल्क में इहो असूल आहे कानून आहे जो ला आहे त जेको शादीशुदा न हूंदो न उहो मिनिस्टर बि न थींदो आहे मिनिस्टर त थी वेंदो पर वज़ीर आज़म न थींदो शेख रशीद मिनिस्टर थिए थो पर वज़ीर आज़म न थींदो जेसि ताईं शादी न कंदो बिलावल साहब जॾहिं शादी कंदो तॾहिं वज़ीर आज़म थींदो इमरान ख़ान तव्हांखे ख़बर आहे जॾहिं शादी कयो तॾहिं वज़ीर आज़म थियो त हाणे हे वरी चए थो मां तलाक ॾियो त पोइ मां इलेक्शन में बीहां ईअं फार्म ई रद्द थींदो तव्हां वटि आयो आहियां न तव्हांखे सम्झायो बाबा ओ मुंहिंजा फणोटा अब्बा मुंहिंजा फणोटा हे बि गाबे जो लतायो त नक तरी खुशी थी हक़ीक़त थी न त सुणो न मामो उहो त आहे पर हाणे मसइलो त इहो आहे त हिननि धीउ खे सम्झायो न आहे हिकु त तव्हां शादी खां पहिरियों 4-5 शादियूं थी वञनि छोकिरी जूं हर जॻह तो रुसी आहे तलाक थी आहे को मरी वियो माण्हू उनखे सम्झायो त बाबा मुड़ुस सां इज़त सां ॻाल्हाए कंहिं ॿिए सां हाणे हिते आई आहे उन ॾींहुं जहिड़ो करे वई आहे मुड़ुस वारी माण्हू इज़त कंदा मूंखे चए तूं हीअं करे त लूर हालांकि मां हाणे पेंट शर्ट बि पाईंदो आहियां पर अॼु घर जो कमु हुयो तॾहिं हे कपिड़ा पाता ॿुआरी ॾिनी आहे हाणे मानी कया त तव्हां चांहि बि चाढ़ी अथसि मां ॾींहुं चांहि ज़रूरु पी वञिजो उहो त बिल्कुलु हे मूंखे प्यारो थी आहे छो जो असांखे जॾहिं हिन गाबो असांजो मरी वियो न पोइ असां हिन मां सिकूं लाहींदा हुआसीं त सफ़ा गाबो ॼण वेठो आहे न बाबो माना गाबो भला अदा वसाए खे छा थियो आहे उनखे उहो नथो सम्झाए पंहिंजी ज़ाल खे बाबा हुन सां जहिड़ो थी करे हुन सां अहिड़ो थी करे जो ॻाल्हायो की ॾाढो थी किलो थी ॻाल्हाए एॾो थी ॻाल्हाए माना माण्हू डिॼी वञे अधो वसायो हीअं कन बंदि करे वेहे थो अहिड़ी माई असां ज़िंदगी में न ॾिठीसीं हालांकि असांजी सकाफ़त जो मसइलो आहे त तूं इज़त सां ॻाल्हाए तूं निभागी तूं छा कयां भला छा कयां हाणे मां ॿुधायो त मां कयां छा हाणे मां काॾे वञा मां इन वटि इन करे तव्हां वटि आयो आहियां त को मसइले जो हल ॻोल्हियो उनखे सम्झायो मामा ॾिस मां बि त आहियां न ॾिस मां केॾी इज़त कंदी आहियां ख़्याल कंदी आहियां ॿुआरी करे मानी पचाईंदो आहे ऐं एॾी ज़बरदस्त बिरयानी ठाहींदो त छा ॿुधायां हाणे सफ़ा हाणे असली झाड़ू पोचो करे बीठो आहे तव्हां हेॾे पाणी खणी आयो आहे एॾी इज़त कंदी आहे मुंहिंजी कपिड़ा मां धोआं थो इज़त ईअं हूंदी आहे मुड़ुस जी बाक़ी हाणे वेही करे मुड़ुस अला वसायो जेको आहे वेठो हुजे उते ऐं हो कमकार करे फज़ीलत इहो बि सुठो ठाहे ऐं वांदो बि फिरे कुझु कमु करे बि कोन ॾिस न इहा हूंदी आहे पोइ इनजे करे चवंदी हूंदी मां इलेक्शन में बीहां हले पियो इलेक्शन जो सीज़न हले पियो मुंहिंजे ख़्याल हाराए त पोइ हा इहा क़िस्मत जी ॻाल्हि आहे हाराईंदो त सही मां ॿुधायां त पोइ पटका धूड़ हूंदा छाजे करे वोट के ॾींदो भाभी खे इहो मूंखे ॿुधाए मां चवां थो त वसाए बि न ॾींदुसि असां बि न ॾींदासीं घर जा भाती वोट कोन ॾींदा पोइ इनखे चवंदा सम्झायो असां सम्झायूंसि त ठीकु आहे तूं वेह हिते कचहरी कर त मां अचां मानी चांहि खणी अचां हा चांहि खणी अच मामा इहो भला इहो वेठे वेठे कीअं अचानक ख़्याल आयसि भला कंहिं ॿुधायसि कंहिं मशवरो ॾिनसि या कहिड़ी दोस्त अथसि जंहिं चयो अथसि त तूं बि इलेक्शन में बि बसि दोस्त कोन्हे बसि मोबाइल ते ॾिसी बसि को ख़्यालु आयुसि हले छा को हुन सम्झ में आयो बसि उथी के बाबा मां इलेक्शन में बीहंदसि मां चयो बाबा छो इलेक्शन कोन्हे न पोइ कीअं माफ़ कजो कपिड़ो हेॾे भल में लॻी वियो चाची खे सही माफ़ कजो हे कपिड़ो एता साफ़ करे कहिड़ो किनो लॻो कपिड़ो अॼु तूं न सफ़ाई सही न कई आहे न कई न बसि मुंहुं चमके थो तव्हांजो बि मुंहुं धोराई छा अरे हे कपिड़ो ई उॾरी आयो जिते मश्करो थी वॾो मूंखे सॼो ॾींहुं खिलाईंदो आहे मामा माण्हू भलो आहे माण्हू भलो बहरहाल मामा हाणे मानी वानी खाई पोइ वञो बहरहाल असां सम्झाईंदासीं तव्हां परेशान न थियो बसि इहो महिरबानी कयो बांग थो ॿुधां न कयो मामा तव्हां वॾा आहियो असांजा छो जो हुन त तो ख़बर आहे त पोइ इलेक्शन जे हाराई त पोइ त सम्झी त बसि
बस मां इनखे होॾे विहारियां त मानी करे अचो हा। अचो सही बस हुनखे सम्झाई त तूं घबराए बाबा सही आहे बाबा हाँ 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 सही आहे तव्हां फिकर न कयो